असांजा सतगुरु मन जी ॻाल्हि ईअं सम्झी वेंदा बिना चवण जे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं, हिकु ॾींहुं राति जे समय शादीअ जो रिसेप्शन हो ऐं साईं जन मूंखे चयो भली तूं वञ हाणे होॾे शादी अटेंड कर। हाणे सच ॿुधायो मूंखे बुखार चढ़ी वियो, शादी आहे हुननि जे नाले ते राति जो काॾे अचणो, कीर्तन हुजे त भई ठीकु आहे हली वञो। त हाणे मां न के चवां, मां पियो सोचां कहिड़े हिसाब सां था चवनि, छो जो गुरु परंपरा जे अलावा असांजो हिकिड़ो परिवार जो बि रिश्तो नातो आहे, परिवार बि आहे असांजो। त मां इहो पियो सोचां अगरि उहो परिवार जे हिसाब सां चवनि था त मां न चवंदोमांनि, ऐं अगरि उहो गुरूअ जे हिसाब सां चवनि था पोइ त 7 समुंड पार बि मूंखे वञणु खपे। अञा इहा मन में मां ॻाल्हि सोची ऐं सतगुरु बाबा भगत राम साहिबु चयो त भली आज्ञा नथो ॾिए, ईअं तोखे चवां तो वेंदे त वञ भले, हा आज्ञा नथो ॾिए। मां तुरंत सम्झी मां चयो मां न वेंदुमि। चओ हरे राम। ॾिसो कमाल जी ॻाल्हि आहे, इनखे चवंदा आहिनि त घटि घटि में मेरा साईं बसे। उहे अंदरि ई वेठा आहिनि, भीतर जी ॻाल्हि ॼाणनि था। इहो केवल मुंहिंजो अनुभव न आहे, इहो तव्हांखे अगरि तव्हां सेवादारियुनि खां पुछंदो त हिकु हिकु सेवादारीअ जो अनुभव। कई सेवादारी त ॿुधाईंदा आहिनि साईं जन खे फोन लॻायो ॻाल्हि चवण जे लाइ, अञा जय श्री कृष्ण मां चयो त होॾो बाबा जन पहिरियों ई बिना चवण जे चई छॾियो, उन ॻाल्हि जी चिंता न कर, काई ॻाल्हि न आहे, मां पाणी संभाले वठंदुमि। चओ हरे राम। अहिड़ी हज़ारे ॻाल्हियूं त असांखे त बसि श्रद्धा रखणु खपे। हा, असांखे ईअं न सम्झणु खपे कि संसार मुंहिंजो आहे, असांखे ईअं सम्झणु खपे त सतगुरु मुंहिंजा आहिनि, राधा रानी मुंहिंजी आहे, श्री कृष्ण मुंहिंजो आहे। इन खां वधीक संपत्ति कहिड़ी आहे ॿुधायो?